अस्सलाम वालेकुम। अदा तव्हांजो नालो? मीर अहमद साईं। मीर अहमद। छा था चवणु चाहियो तव्हां? चवण इहो चाहियो दीदार मस्ती सां बस 5-50 रुपया पैसा सां वरितो आहे। अॼु न हारी करण में जंहिंजो ज़मीन न आहे उनखे ॿ टे किश्तियूं मिलिया आहिनि साईं। असांजा हक़दार आहियूं। असां अॼु कार्ड मिलियो आहे न कोई पैसा मिलिया आहिनि असांखे। हिकु वज़ीर आला सिंध खे गुज़ारिश आहे असांजो दाद फ़रियाद ॿुधे असांजा कमु करे। हाँ, ॻोठ जो नालो? हाजी में ताईं लोहीपुर साईं। तोखे खातो आहे पंहिंजो? हाँ साईं, हाणे जहिड़े बि मूं खातो आहे। अॼु ॼणे मां रुली जाते बि रवे न खंबर में मां बच करे फार्म भरायो आहे। हिते नीरो खान भरायो 5-50 पैसा वरितो आहे। अॼु ॾींहुं हिकु कार्ड बि न मिलियो आहे न मथे इशू कयो आहे कागज़ असांखे। पैसा 5-50 तव्हां खां कंहिं वरिता आहिनि? दीदार मस्तोई साईं। दीदार मस्तोई एग्रीकल्चर वारो? हाँ साईं। सही साईं उहो जंहिंखे ज़मीन आहे उहो ॿ किश्तियूं वरिता आहिनि। असां हक़दार रुलूं था वठूं था गिटिन सां साईं। ठीकु। तव्हां कंहिंखे अपील करणु चाहियो था? वज़ीर आला सिंध खे साईं। वज़ीर आला सिंध खे? जी असांजो दाद फ़रियाद ॿुधे अलाह सिंध असांजो कमु करे असांखे हज़ार तरफ़ करे हक़दारनि खे हक़ पंहिंजो मिले। जंहिंखे हक़ न आहे उनखे टे किश्तियूं मिलिया आहिनि साईं। ठीकु आहे, ठीकु आहे, महिरबानी।